फ़लस्तीनी रियासत तस्लीम करण ते अमरीकी यूनेस्को खां धार थियण जो ऐलान करे छॾियो। यूनेस्को जे डायरेक्टर जनरल खे अमरीकी फ़ैसिले खां आगाह कयो वियो। अमरीकी तर्जुमान टीमी ब्रोस जो चवणु आहे त तालीम, साइंस ऐं सक़ाफ़त सां बाबति गॾियल क़ौमुनि जी तंज़ीम यूनेस्को में शमूलियत जारी रखणु अमरीका जे क़ौमी मुफ़ाद में न आहे। हीउ इदारो अहिड़ी नज़रियाती एजेंडा जी बि प्रचार करे थो जेका अमरीका जे फर्स्ट पॉलिसी सां टकराउ में आहे। यूनेस्को तरफ़ां फ़लस्तीनी रियासत तस्लीम करणु अमरीकी पॉलिसी खां इनकार आहे। केपी हुकूमत अमन अमान बाबति सुभाणे कुल जमायती कॉन्फ्रेंस सराए वरिती। वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर तरफ़ां सियासी पार्टियुनि समेत मुख़्तलिफ़ फ़िक्र जे माण्हुनि खे दावतनामा उमणिया विया। अली अमीन गंडापुर जो चवणु आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ असराइती हिकमत अमली लाइ समूरनि सियासी ताक़तुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते आणणो पवंदो। नवमे केस में पीटीआई अॻुवान शाह महमूद कुरैशी समेत 6 जवाबदार बरी। डॉक्टर यास्मीन राशिद ऐं मियां महमूद रशीद समेत 9 जवाबदारनि खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज कोट लखपत जेल में फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। एजाज़ चौधरी, उमर सरफराज़ शीमा, रियाज़ हसन, ख़ालिद क़यूम ऐं ॿियनि खे बि 10 साल जी सज़ा ॿुधाई वई। बैरिस्टर गौर जो चवणु आहे त अदलिया जे तकरारी फ़ैसिलनि में हिकु नए बाब जो इज़ाफ़ो थियो आहे। क़ानूनी घुर्जूं पूरियूं करण खां सवाइ सज़ाऊं ॾियणु नाइंसाफ़ी आहे। घटि बिजली इस्तेमाल करे ॻरनि बिलनि खां बचंदड़ ग़रीब वाइपेदारनि लाइ वॾी परेशानी। हुकूमत 200 यूनिट बिजली इस्तेमाल कंदड़नि लाइ प्रोटेक्टेड वाइपेदारनि वारी कैटेगरी ख़तमु करण जो फ़ैसिलो करे छॾियो। मुस्तक़बिल में BISP ज़रिए रिलीफ ॾिनो वेंदो। 2027 खां ग़रीब बिजली वाइपेदारनि खे रोक रक़म मिलंदी। पब्लिक अकाउंट्स कमेटी तरफ़ां 200 यूनिटनि खां पोइ स्लैब वधण ते वज़ारत मुकमल ब्रीफिंग तलब। दयामीर में तेज़ बरसात, वहकरनि ऐं लैंड स्लाइडिंग तबाही मचाए छॾी। 5 सियाह फौत, केतिरा ई गुम। इंतिज़ामिया हंगामी हालतूं लागू करे छॾियूं। केतिरनि ई घरनि, स्कूलनि, रोडनि ऐं फसलुनि खे सख़्तु नुक़सानु। पाक फ़ौज हेलीकॉप्टरनि ज़रिए 200 खां वधीक सियाहनि ऐं मुसाफ़िरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करे छॾियो। बलोचिस्तान जे इलाइक़े डेगारी में औरत ऐं मर्द खे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जे केस में अॻभराई। एडिशनल चीफ सेक्रेटरी ऐं IG चीफ सेक्रेटरी चीफ जस्टिस खे रिपोर्ट पेश करे छॾी। बलोचिस्तान जे इलाइक़े कलात में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 8 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे तइदाद में हथियार ऐं बारूद हथियो। गज़ा ते मुसलसल इसराइली बमबारी जे नतीजे में हालतूं संगीन थी वयूं। 3 ॾींहनि दौरान 21 ॿाहिड़ा शहीद करियल क़ौम जे इदारे जो चवणु आहे त गज़ा में 10 लख खां वधीक ॿाहिड़ा बुख ऐं बदहाली जो शिकार थी विया आहिनि। गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल तरफ़ां आलमी तकरारनि जे पुरअमन हल जो ठहराउ मंज़ूर। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो चवणु आहे त आलमी अमन लाइ पाकिस्तान जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। गज़ा ऐं यूक्रेन जो मसइलो जल्द हल थियणु घुरिजे। गज़ा में इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं अफ़सोस जोॻियूं आहिनि। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त भारत पाणी खे पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु करे रहियो आहे। तकरारनि जो हल ॻाल्हियुनि ऐं सफ़ारतकारी ज़रिए निकिरणु घुरिजे। शहदादकोट भरिसां ॻोठ नवीदाद बिरोही में सोटरनि हथां सोट क़तल। 55 वरियनि जी लाल बख़्श बिरोही खे बंदूक जा फायर करे क़तल कयो वियो। मक़तूल जे भाउ जो चवणु आहे त सोटरनि बेगुनाह भाउ खे क़तल कयो आहे। इंसाफ़ फराहम कयो वञे। पटीदन भरिसां नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ अमीर अली आराइन में बनी ते सुतल जानी आराइन खे हथियारबंद फायरिंग करे क़तल करण बाद फरार। पुलिस लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मक़तूल जे भाउ जो चवणु आहे त बिरोही बिरादरी जे माण्हुनि 3 साल अॻु संदसि 2 भाइरनि खे क़तल कयो हो। अॼु 3 भाउ खे बि क़तल कयो वियो आहे। ऐं बांग्लादेश T20 मैच में पाकिस्तान खे शिकस्त ॾेई पहिरियों भेरो सीरीज़ बि खटे वरिती। क़ौमी टीम 134 रन्स जे टारगेट बि हासिल न करे सघी। ऑलराउंडर फ़हीम अशरफ जी 50 ज़ाया।